अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। नून लीग के अंदर इख्तलाफ आहिनि। सीनियर पार्टी रहनुमा ख्वाजा आसिफ वर्कर्स कन्वेंशन के खिताब कंदे चयो त जहिड़ा वर्करनि जा नंबर क़यादत जा आहिनि, जहिड़ा ख़त्म थियणु खपनि, इताद हुअणु खपे। कारकुन पंहिंजे सिफ़ुनि में इताद पैदा कनि। चूंडूं कंहिं बि वक़्तु थी सघनि थियूं। हुकूमत जो बिस्तरो कंहिं बि वक़्तु गोल थी सघे थो। कराचीअ खां पेशावर ताईं नवाज़ शरीफ़ जे पोयां बीही रहनि। हिते लाहौर इस्लामाबाद मुआहदे ते सयूं थी रहियूं हुयूं ऐं लंदन में अपार्टमेंट ख़रीद कया पिया वञनि। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी इल्ज़ाम हयो आहे त शरीफ़ ख़ानदान रोडनि जे ठीकनि ते तमामु घणी करप्शन कई। पापड़ विकिरो कंदड़ जे अकाउंट मां 25 अरब रुपया शहबाज़ शरीफ़ जे फैमिली अकाउंट्स में आया। कराचीअ जो ग्रीन लाइन मनसूबो कंहिंजो, नून लीग जो या तहरीक इंसाफ़ जो? सिंध जो मौजूदा ऐं साबिक़ गवर्नर आमो साम्हूं। नून लीग रहनुमा मोहम्मद ज़ुबैर हुकूमत खे साफ़ साफ़ चई छॾियो त उहो मनसूबो नून लीग जो हुयो। गवर्नर सिंध इमरान इस्माइल चयो त हुकूमत कराचीअ जे लाइ हिक जे पोयां हिकु ख़ुशख़बरी आणे रही आहे। ईंदड़ महीने ग्रीन लाइन सर्विस जो इफ़्तिताह कयो वेंदो। नून लीग जे सदर शहबाज़ शरीफ़ चयो आहे त हुनजो तमामु इदारनि सां मुतालिबो आहे त हिन क़ौम खे हर सूरत में 2023 में शफ़ाफ़ इलेक्शन मुहैया करणा पवंदा। रावलपिंडीअ में पार्टीअ जे वर्कर कन्वेंशन जे खिताब में दावा कई त जेकॾहिं 2023 में शफ़ाफ़ इलेक्शन थिया त असां PTI खे सियासी तौर दफ़न करे छॾींदासीं। दौलतपुर जे लुंडकी शाखा जे पुछड़ीअ जे आबादगारनि पारां पाणीअ जी हथरादू कोर्ट ख़िलाफ़ मिठल ओठो वाजिद राहू, अली नवाज़, रज़ा मोहम्मद राहू, अयाज़ लाशारी, झंडू खोसो, इमाम बख्श जमाली ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में नवाब शाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त आपाशी अमलदारनि रिश्वत एवज़ मुंड जे बासर आबादगारनि खे पाणी विकिरो कनि था, जंहिंजे करे असां पुछड़ीअ जे आबादगारनि जूं ज़मीनूं बंजर थींदियूं पियूं वञनि। हुन चयो त असांखे पंहिंजे माल मता जे प्यारण लाइ बि पाणी नाहे। असां सभु एकड़नि जा मालिक पाणीअ जे हथरादू कोर्ट ख़िलाफ़ मज़दूरी करण ते मजबूर थी विया आहियूं, जॾहिं त असांजा बचा बुख ऐं बदहालीअ जो शिकार थी विया आहिनि। हुननि चयो त असां चूंडियल नुमाइंदनि ऐं इरीगेशन जे अमलदारनि जे ऑफिसुनि जा चकर कटे कटे थकिजी पिया आहियूं, लेकिन असांजी केर बि दादरसी करण लाइ तयारु नाहे, जंहिंजे करे असां मजबूर थी रोडनि ते निकिता आहियूं। हुननि मुतालिबो कयो त लुंडकी शाखा जे पुछड़ीअ जे आबादगारनि खे पाणी ॾेई उन्हनि जो मुआइशी क़त्ल थियण खां बचायो वञे। नवाब शाह VIP रोड भंगवार कॉलोनीअ खां सन वाक़े ख़िलाफ़ सिंध मलाह, इताद अॻवान निसार अहमद मलाह, आसिफ इंजीनियर, अमीर अली मलाह, मज़हर मलाह, इशफाक मलाह, आमिर भंगवार, शुएब मलाह, शिराज मलाह ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में सन में मलाह बिरादरीअ जे 13 क़बरुनि जी बेहरमतीअ वारे वाक़े ख़िलाफ़ रैली कढी वई, जेका मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदी प्रेस क्लब पहुती, जिते सिंध मलाह, इताद ज़िलई सदर, निसार अहमद मलाह, मुर्तज़ा मलाह, आसिफ मलाह, मोहसन मलाह, जानी मलाह, बिलाल मलाह ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त सन वाक़े में मुलविस जवाबदार ज़फ़र शाह ऐं ॿियनि जवाबदारनि सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे, त न त ॿी सूरत में सॼे सिंध अंदरि एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। ॿी तरफ़ असां वज़ीर आज़म पाकिस्तान, चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह खे अपील था कयूं त सन वाक़े में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे। संघ में जेको ज़फ़र शाह, मनूर शाह ऐं हुनजे साथियुनि जे तरफ़ां मलाह जी क़बरुनि जी जेका बेहरमती कार्रवाई कई, असांजी जेका हीअ रैली आहे सिंध मलाह फोरम जी तरफ़ां ऐं मलाह बिरादरी जी तरफ़ां जेको सन वाक़ियो थियो आहे उन में सिर्फ़ु मलाह बिरादरी न पर पूरो सिंध सराब मां एहतिजाज आहे। असीं सिंध शुएब अली उमरानी खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।